पुर्तगाली फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो सॼी दुनिया में मक़बूल आहे, पर हाणे खेसि 99 कोड़ा खाइणा पवंदा, छो त हिन बालिग नारीअ सां जेको कयो आहे इहो ज़ना जे ज़मरे में अचे थो। रोनाल्डो सऊदी प्रो लीग क्लब अल नसर ऐं पुर्तगाल जी क़ौमी टीम जो कप्तान आहे। खेसि वॾनि रांदीगरनि में ॻणियो वेंदो आहे ऐं 5 भेरा बैलन ड'ओर एवॉर्ड हासिल करे चुको आहे, जॾहिं त यूरोप में यूएफा जो बहितरीन रांदीगर आहे। हू हमेशा पंहिंजुनि कामयाबियुनि जे करे ख़बरुनि में रहंदो आहे, पर ताज़ो हिकु अहिड़े अमल जे करे ख़बरुनि में आहे जंहिं में खेसि मुबैना तौर ते 99 कोड़ा हणण जी सज़ा अचे सघे थी। असुल में हू हिकु नारीअ सां मिलियो हो जंहिंखे हुन ॼाणाईअ या अणॼाणाईअ में अहिड़े अंदाज़ में छुयो जेको ईरानी कानून मूजिबि ज़ना जे ज़मरे में अचे थो। ईरान में कानून आहे त गैर शादीशुदा औरत सां अहिड़ो जिस्मानी राब्तो ज़ना जे ज़मरे में अचे थो ऐं इन जी सज़ा 99 कोड़ा आहे जेका जवाबदार खे अचे सघे थी। रिपोर्टुनि में दावा कई वई त ईरानी अदालत रोनाल्डो खे सज़ा ॿुधाए छॾी आहे ऐं जॾहिं हू ईरान आयो त खेसि इहा सज़ा ॾिनी वेंदी। असुल में मीडिया रिपोर्टुनि में अहिड़े कानून जी तशरीह कई वई हुई। रोनाल्डो ते अहिड़ो मुबैना इल्ज़ाम उन वक़्तु लॻो जॾहिं हू हिकु अहिड़ी पेंटर सां मिलियो जंहिंखे संदसि तस्वीर ॾिनी हुई। इन नारीअ फातिमा हमामीअ जो 85% जिस्म अधरंग सबबि मफ़लूज आहे ऐं मुलाक़ात जे मौक़े ते रोनाल्डो खेसि भाकुर पाईंदे ऐं छुहंदे ॾिठो वियो। अहिड़ी वीडियो जे हवाले सां अदालत में दरख़्वास्त या रोनाल्डो लाइ इम्कानी सज़ा वाज़े न आहे। ईरानी अदलिया हिकु सूरत में इहा सज़ा माफ़ बि करे सघे थी जेकॾहिं अहिड़ो अमल सज़ा जोॻो न हूंदो या मुलविस माण्हू पशेमानीअ जो इज़हार कंदो। यादि रहे त स्पेन में ईरानी सफ़ारतखाने रोनाल्डो खे 99 कोड़नि जी सज़ा वारियुनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो आहे। तंहिं हूंदे बि सूरत हाल गैर वाज़े आहे त रोनाल्डो जे मुस्तक़बिल में ईरान जे दौरे ते छा हू इम्कानी इल्ज़ामनि खां बची सघंदो या अदालतुनि खे मुंहुं ॾींदो।